साम्हूं अच सिंगार जी तोखे पूजां पीर, साम्हूं अच सिंगार जी त तोखे पूजां पीर, मारियो कीन मंगीअ खे तिखा हणी तीर, जीअ में ॾे न जीर नाज़िम खे तूं नींहं जा। सलाम दोस्तों, सलाम दोस्तों। सफ़र दिल में चैप्टर 1 में महिमान थी मूं सवाले जो सवाल आहे। हाणे महिमान नवाज़ी जी दावत ऐं उन खां पोइ जॾहिं शाइर जो ख़्यालु आहे हाणे अचण जो ऐं मिलण जो, मुलाक़ात जो इंतज़ारु आहे, त हाणे शाइर वरी रस्ता बुहारे थो, सींगारे थो, घर खे सींगारे थो, इंतज़ाम करे थो। त हीउ जेको चैप्टर नंबर ॿियो कलाम गीत जेको पेश कयां थो, उहो आहे मोहतरम नाज़िम मंगी साहब। नाज़िम मंगी साहब सिंध जो हिकिड़ो वॾो शाइर थी गुज़रियो आहे, ऐं ख़ासि करे नाज़िम मंगी साहब जो मूंसां तमामु वेझड़ो तालुक़ु रहियो, ऐं नाज़िम हिकिड़ो अज़ीम इंसान, अज़ीम शाइर हो। नाज़िम साहब जी शाइरी तमामु ॻाए चुको आहियां, गीत मां ॿीहर रिकॉर्ड कयो आहे। हुनजो रीज़न इहो आहे त नाज़िम मंगी साहब खे भेटा ॾियणु, ॿियो हिन सफ़र दिल जी रिक्वायरमेंट बि आहे इन तरह जो गीत। मूं हीउ गीत 2002 में ॻायो, ऐं हीउ नाज़िम मंगी साहब जो तमामु फेमस गीत आहे। तव्हांखे ख़बर आहे त असां वटि इहो अलमियो आहे त असांजे शाइरनि खे जहिड़े ते यादि न कयो वेंदो आहे, पर उन्हनि जे दुनिया छॾे वञण खां पोइ त बिल्कुलु उन्हनि खे विसारे छॾींदा आहिनि माण्हू असांजा। हीअ मूं कोशिशि कई आहे त मां पंहिंजे दोस्तनि खे, उन्हनि शाइरनि खे, सिंध जा जेके वॾा शाइर थी गुज़रिया आहिनि, उन्हनि खे भेटा ॾियां, उन्हनि खे यादि रखां, ऐं नई जनरेशन जेका आहे उन्हनि खे ख़बर पए त असांजा अहिड़ा शाइर थी गुज़रिया आहिनि। हिन गीत में मूं जेका नवाण ॾिनी आहे उहा म्यूज़िक जी हिकिड़ी नवाण आहे। मॉडर्न म्यूज़िक हिन दौर जे नौजवान ॿार जी ॿुधंदड़ जी रिक्वायरमेंट आहे, ऐं हिकिड़े गीत खे हिकिड़ी नवाण जी शकिल में पेश कयां थो त जीअं अॼु जे दौर जे माण्हू खे, अॼु जे नौजवान खे उन म्यूज़िक जे आधार ते उन गीत जी सम्झ अचे। ऐं दुनिया में जिथे ॿाहिरि माण्हू रहनि था, अगरि उहे सिंधी नथा सम्झनि त वेस्टर्न म्यूज़िक जे करे उन्हनि खे इहो लॻे त हीउ गीत बि असांजी मौसीक़ी में आहे, छो त दुनिया में मौसीक़ी जी का ज़ुबान न हूंदी आहे, मौसीक़ी जी का हद न हूंदी आहे। पूरी काइनात में मौसीक़ी खे मौसीक़ी करे ॿुधो वेंदो आहे, ॾिठो वेंदो आहे। तंहिंजे करे हीउ गीत बि अहिड़ो फेमस गीत आहे जेको हर दिलि ते राज करे चुको आहे। हींअर ॿीहर जेको मां ॻायां थो उनजो कारण इहो आहे जॾहिं की मूं अञा ख़ूबसूरत करे ॻायो आहे, ऐं हीउ गीत इनशा तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। सफ़र दिल में तव्हां असांजो सफ़र गॾु हले थो ऐं गॾु हलंदो। ॿुधी पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कयो त मूं हिन में कहिड़ी कहिड़ी नवाण ॾिनी आहे, ऐं हूअं बि हर गीत खे जॾहिं असां ॿिए दफ़े ॻाईंदा आहियूं त उन में नवाण हूंदी आहे, उन में गायकी जी नवाण हूंदी आहे, उन में म्यूज़िक जी नवाण हूंदी आहे, उन में रिकॉर्डिंग जी नवाण हूंदी आहे, उन में ऑडियो वीडियो जी नवाण हूंदी आहे। हीअ बि तव्हांखे इनशा हिकिड़ी नई शइ लॻंदी, ऐं हिन गीत खे तव्हां ॿुधो, इंजॉय कयो ऐं पंहिंजी फीडबैक ॾियो हीअ गीत तव्हांखे कीअं लॻो। नाज़िम मंगी जे हिन शेर सां तव्हां खां इजाज़त वठंदुसि ॿिए गीत ताईं। तुंहिंजे नज़रनि खां बिशारत थी मिले जन्नत जी, तुंहिंजे नज़रनि खां बिशारत थी मिले जन्नत जी, त पोइ काफ़र ॾे खणी नेण निहारी छो थो, मूंखे ईअं थो वणी ज़ुल्फ़ संवारी छो थो, ॿे हयाती जो पतो मुर्क सां मारी छो थो, मूंखे ईअं थो वणी ज़ुल्फ़ संवारी छो थो। इजाज़त ॾींदा, अल्लाह हाफ़िज़।